अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। अॼु असां इंतिहाई अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जा नौजवान, सॼे पाकिस्तान जा नौजवान जिन CSS में कामयाबियूं माणे वरितियूं आहिनि, उन में सॼे पाकिस्तान में जीअं त लाज़मी तौर ते हमेशह पंजाब जा जेके नौजवान उनजी तमामु घणी अक्सरियत हूंदी आहे, पर सिंध जो नौजवान बि कंहिंखां पोइते कोन्हे को। CSS में उहो इम्तिहान हर साल वॾी तादाद में पास करे थो। मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि उहे जॉइन करे थो, पुलिस सर्विसिस हुजनि, कस्टम हुजनि, ॿियनि हुजनि, उन में जॉइन करे थो, ख़िदमतूं सर अंजाम ॾिए थो। असीं हिन अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असांखे जॉइन बि कयो आहे कामयाब जेके उमेदवार आहिनि। राजिंदर मेंघवाड़ आहिनि, पुलिस सर्विसिस उन्हनि जॉइन किया। हसन बिलाल लखण उन्हनि बि पुलिस सर्विस जॉइन किया। सोरठ मुबशर कोलाची उहे बि असांखे ज़ूम ते वीडियो लिंक ते उन्हनि जॉइन कयो आहे। जीवन लाल बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त अबू बकर बि असां सां उहे उमेदवार उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे जिन सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां इम्तिहान पास कयो, पर हिन वक़्तु ताईं उन्हनि खे जॉइनिंग न मिली सघी आहे। जॾहिं त असांजा सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर बि असां सां गॾु सखर मां मौजूदु हूंदो। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। राजिंदर, हसन, सोरठ ऐं जीवनलाल, तव्हांखे तमामु घणियूं मुबारकूं थियूं ॾिजनि ऐं तमामु घणी असांखे ख़ुशी आहे जो लाज़मी तौर ते समूरा नौजवान महिनत कनि था ऐं पंहिंजी स्ट्रगल कनि था। उहा जेकी स्ट्रगल हुजे थी उहा हिकु त तव्हां जेके नौजवान आहियो जेके पास थी सघिया आहियो, पर जेकी स्ट्रगल आहे उहा तमामु वॾी माना ख़ेज़ हूंदी आहे त उहा तमामु घणी जिदोजहद कजे। सिंध जे मुआशिरे जो इहो हाल आहे त खोड़ सारा नौजवान के मंशात में, आइस में, इन्हनि में जॾहिं उहे इन्वॉल्व थी था वञनि, ज़िंदगी उन्हनि जी तमामु घणी ख़राबु थिए थी। मुआशिरे जी हिकु तस्वीर, पर ॿी तस्वीर वरी जॾहिं कामयाब नौजवाननि जी जुड़े थी त हिकिड़ो उत्साह पैदा थिए थो। असां हिन अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ऐं शुरूआति जी आहे त सभिनी गॾियल तौर ते मां त चवां थो सभिनी सां गॾियल तौर ते शुरूआति थिए, छो जो तव्हां सभई जेके नौजवान पास थिया आहियो उहो असांजे लाइ त समूरा ई बराबरि आहियो। इन जे करे जो तव्हां सभिनी महिनत कई आहे, स्ट्रगल कई आहे, कामयाबी माणी आहे। पर अदी जीअं त सोरठ मुबशर खे असां उतां शुरूआति पिया कयूं, असांजी न्याणी आहे, उन न्याणियुनि खे असांजो फ़र्ज़ु बि आहे त असां हिमथायूं त जीअं हू अञा बि असांजूं सिंध जूं न्याणियूं अॻियां अचनि। अदी सोरठ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, थैंक यू सो मच असांखे मूंखे ॻाल्हाइण जो। जी जी अदी सोरठ, तव्हांखे तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। शुरूआति तव्हां CSS जो कहिड़े वक़्तु तव्हांखे ख़्यालु अचे थो त तव्हांखे हाणे CSS जी तयारी करणु घुरिजे? कंहिं तव्हांखे गाइड कयो? कीअं इहो ख़्यालु पैदा थियो ऐं पोइ तव्हां कामयाबी माणी? CSS जी तयारी मां स्टार्ट कई 2019 खां। उनखां पहिरीं मां हिकिड़ो अटैम्प्ट ॾिनो हुयो 2018 में सिंध कमीशन जो, जंहिंमें मां क्वालिफाइड थियमि, लेकिन उनमें एलोकेशन न थी। उनखां पोइ मां 2019 में CSS जी तयारी स्टार्ट कई ऐं मां 2 साल तयारी कई, 2019 ऐं 20 ऐं 21 जो अटैम्प्ट ॾिनो CSS जो, ऐं हीअ मुंहिंजो फर्स्ट अटैम्प्ट हुयो CSS में। ऐं उनखां अलावा मां PCS 2019 में भी एलोकेटेड हुयमि एज अ मुख्तियारकार। ऐं उनखां अलावा ही CSS में मुंहिंजो फर्स्ट अटैम्प्ट हुयो। ऐं गाइडेंस मूंखे, मां अकेडमी जॉइन कई कॉमिक्स, उते मूंखे काफ़ी गाइडेंस मिली। उते काफ़ी CSS जेके CSS क्वालिफाइड टीचर्स ईंदा आहिनि उन्हनि मां इलाही सारी गाइडेंस मिली, मोटिवेशन मिली। ऐं मूंसां गॾु मुंहिंजूं फ्रेंड्स हुयूं जिन्हनि मूंसां गॾु तयारी कई, त उन्हनि मां इलाही सारी गाइडेंस मिली, इंस्पिरेशन मिली। ऐं जेके बि क्वालिफाइड पहिरीं खां CSS ऑफिसर्स हुआ, जीअं सुहाई अज़ीज़ टालपुर आहे, ऐं काफ़ी अहिड़ियूं गर्ल्स आहिनि जेके इलाही अॻिते थियूं अचनि CSS में, त उन्हनि मां इलाही मोटिवेशन मिलंदी हुई कि अगरि ही अची सघनि थियूं त सिंध मां काई बि छोकिरी अची सघे थी, बल्कि अचणु घुरिजे। बिल्कुलु त इन सां मूंखे इलाही मोटिवेशन, इंस्पिरेशन मिली। बिल्कुलु बिल्कुलु अदी, तमामु घणी तव्हां महिनत कई ऐं सॼी सिंध खे तव्हां ते फ़ख़ुरु आहे। राजिंदर, तव्हां ॿाराड़ीअ सां तालुक़ु रखो था ऐं तव्हांजी महिनत ते असां सभु तव्हांखे सलाम था पेश कयूं। केतिरनि ॾुखियाईनि खे तव्हां फेस कयो ऐं तव्हां हिन जाइ ते पहुता ऐं कामयाबी माणी आहे? वालेकुम सलाम। अवल त KTN न्यूज़ जो शुक्रिया थो अदा कयां जंहिं असांखे इनवाइट कयो सभिनी खे। ऐं असांजी जर्नी जेका मुंहिंजी रही बेसिकली उहा इहा कि मुंहिंजो बाबा साईं वॾो सपोर्टिव हुयो। पाण MBBS डॉक्टर हुया। पहिरियों असांजे ग्रेजुएट हुयो त मुंहिंजो वालिद साहब बि हुयो ऐं उन ॾाढी सपोर्ट कई असांजी। उन खां पोइ ॾिसो CSS जी जेका जर्नी आहे
उन में हार्डवर्क त कबो ई आहे कंसिस्टेंटली। त हिकिड़ो कैंडिडेट जेको दुश्वारियुनि मां गुज़रे थो, मुश्किलातुनि मां गुज़रे थो, उहे यकीनन फेस थींदियूं आहिनि, चैलेंजिस फेस थींदा आहिनि। हिन में 12 पेपर हूंदा आहिनि असां वटि, पोइ 12 ई पास कबा आहिनि ऐं उनजी थारोली स्टडी कबी आहे। इहो जेको प्रोसेस हूंदो आहे इहो ॾाढो लेंदी हूंदो आहे, इट इज़ टाइम टेकिंग। उन में पंहिंजे पाण खे जेके ॿार सस्टेन करे वेंदा आहिनि उहे पास करे वेंदा आहिनि। हा, बाक़ी इहो आहे जो असांजो जंहिं एरिया सां तालुक़ु हुयो बदीन डिस्ट्रिक्ट, मुंहिंजी जेका इंटरमीडिएट ताईं जी जेका तइलीम आहे सा बदीन डिस्ट्रिक्ट मां ई आहे। त उते को एॾो ख़ासि इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु न हुयो तइलीम जे हवाले सां, CSS जे हवाले सां त बिल्कुलु बि न आहे एज सच। पर हूअं बि जेको सो बुनियादी तइलीम जो जेको मयार आहे उनजो वॾो फुक़दान आहे उते। उतां खां थी पोइ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी आयसि मां, सिंध यूनिवर्सिटी इंग्लिश लिटरेचर में मुंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे, उतां खां मूंखे जेको सो हिकु इन तरफ़ माइल थियुमि मां, मूंखे CSS करणी आहे ऐं हिन पासे वञिणो आहे। अंग्रेज़ी अदब जा किताब बि पढ़ियासीं, नॉवेल्स बि पढ़ियासीं ऐं फिलासफ़र्स खे पढ़ियोसीं। साईं धर्मू भवानी साहिब सां बि उन ई दौर में असांजो मिठीअ वियो हुउमि मां, अकेडमी थोरी कुझु वक़्त लाइ जॉइन कई हुई, त उते उन्हनि खे ॾिठो त ही वॉज दी फस्ट हिंदू पेस ऑफिसर फ्रॉम आवर कम्युनिटी। तो उन मां मूंखे घणी मोटिवेशन मिली हुई, त उन जे करे ई मां जेको सो इंग्लिश डिपार्टमेंट चूज़ कयो, छो त साईं जो बि इंग्लिश डिपार्टमेंट ई हुयो। बहरहाल इहा हिकिड़ी मिथ आहे कि इंग्लिश डिपार्टमेंट में अचण सां हेल्प मिले थी, हेल्प त यकीनन मिले थी, छो त एग्ज़ाम सॼो इंग्लिश लैंग्वेज में बि आहे। पर ॿिया जेके असां ॾिसूं था खोड़ सारा नौजवान अचनि था ॿियनि फील्ड्स मां। जी बिल्कुलु, ठीकु आहे राजेंद्र। जीवन लाल, तव्हां तमामु घणी महिनत कई, तव्हां कस्टम जॉइन कयो आहे, त तव्हां खां मां सुवालु पुछणु चाहींदुमि त छा जीअं त तव्हां पंहिंजी मदद पाण तहत महिनतूं जेके बि नौजवान कनि पिया, पंहिंजे ख़्यालु अथनि त असांखे जेको गोल आहे ऐं मक़सदु हासिलु करिणो आहे, मुआशिरे में छा अहिड़ो माहौल जुड़ी सघियो आहे, तालीमी माहौल जंहिं मां तव्हां सिखिया कई, या तव्हां पाण वञी अकेडमीज़ जॉइन कई ऐं तव्हां कामयाबियुनि जो जेको ई सफ़र माणियो आहे? जी, सभ खां पहिरीं तव्हां KTN न्यूज़ वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे इनवाइट कयो। जीअं त आउं हिकु पूरे मुल्क जे दौरान जेको इलाइक़ो आहे थरपारकर, हुतां आउं तालुक़ु रखां थो, ऐं जेको छाछरो जिते जो तालीमी में सफ़ा कोन्हे, हुते असांखे सिर्फ़ु प्राइमरी तालीम मुहैया हूंदी आहे, बाक़ी जेका हायर एजुकेशन आहे हुते आहे कोन। हुन इलाइक़े खां हिकु जो स्टूडेंट पढ़ी करे हिकु मुल्क जी आला सर्विस में जो हिसो थियणु हिकु वॾी फ़ख्र जी अहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे सभ खां पहिरीं इलाइक़े लाइ, मुंहिंजे वालिदिन जे लाइ ऐं मुंहिंजे मेंटर्स जे लाइ। ऐं रही ॻाल्हि तव्हांजी जेको माहौल आहे, बिल्कुलु उहो माहौल कोन्हे। हिकु कैंडिडेट थरपारकर या नंगर पारकर खां अचे थो, उहो माली वसाइल जी खोट हूंदी आहे, हुन माली वसाइल न हूंदा आहिनि, उहो हैदराबाद ताईं मुश्किल सां पंहिंजी तालीम हासिल करे थो, ऐं गॾोगॾु ट्यूशनूं पढ़ाई पंहिंजी महिनत वस आहे ख़ातिर ऐं पंहिंजो गोल अगरि हासिल करे थो त इहा वॾी अचीवमेंट हूंदी आहे, छो त हुन ज़ीरो खां स्टार्ट कयो। ऐं हुनजी जेका अगरि तव्हां मूंखां पुछंदो त इंस्पायरेशन ईअं आहे त 2011 में असांजे थरपारकर में सभ खां पहिरीं साईं धर्मोमल CSS पास कई, त असांखे बि उहा शऊर अची वियो त असां तालीम जे ज़रिए, तालीम जे वसीले असां कंहिं मुल्क जी आला सर्विस जो हिसो थी सघूं था ऐं पंहिंजो किरदारु अदा करे सघूं था। त इंस्पायरेशन मुंहिंजी साईं धर्मोमल आहे, ऐं हुन जर्नी खां वठी जो हैदराबाद में कास्माबाद में कॉमेक्स एकेडमी आहे, हुते मूं पंहिंजी स्टडी शुरू कई। हुते जेका सुठा उस्ताद आहिनि उन्हनि मुंहिंजी वॾी सपोर्ट कई। गॾोगॾु ऐं पाण ट्यूशनूं पढ़ाईंदो हुयुसि शाम जो, दाऊद बोटल लाइब्रेरी ते वेंदो हुउसि, ऐं हैदराबाद में रही करे इहो असां मुल्क जी आला इम्तिहान आहे उहो असां पास करे सघूं था, ऐं जेका आला सर्विस आहे हुनजो असां हिसो बणिजी सघूं था। बिल्कुलु। हसन बिलाल, तव्हां बि पुलिस सर्विसिस जॉइन कई आहे, तव्हांखे बि असीं फ़ख़ुरु महसूसु कयूं था। तव्हां सिंध जा नौजवान एॾी वॾियूं कामयाबियूं माणे रहिया आहिनि। ही कामयाबियुनि जे सफ़र तव्हांजो कीअं रहियो, तव्हां असांखे ॿुधाईंदव? पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। सर, बेसिकली मां घोटी सां तालुक़ु रखंदो आहियां। मुंहिंजी आला तालीम लाहौर मां ई हासिलु थियल आहे। मुंहिंजी ग्रेजुएशन मां पंहिंजी उतां ई कंप्लीट कई, त असांखे एतिरियूं डिफिकल्टीज़ फेस न करणियूं पियूं जेको असां वटि न सिंध जा नौजवान फेस था कनि। त मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुस सां मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि ई कंदुसि त सिंध में पब्लिक लाइब्रेरीज़ जो कल्चर बिल्कुलु घटि आहे। वॾनि शहरनि में त आहे, जीअं हैदराबाद में दाऊद कोटरा आहे या लाड़काणे में शाहनवाज़ लाइब्रेरी आहे,
जीअं असांजा ज़िला थी विया घोटकी त एटलीस्ट जेकॾहिं तहसील या तालके लेवल ते हिकिड़ी पब्लिक लाइब्रेरी हुजे त सिंध जा नौजवान काफ़ी टैलेंटेड आहिनि ऐं लाहौर में काफ़ी डायस्पोरा आहे सिंध जो जंहिंसां असांजी हुते मुलाक़ात थींदी रहंदी आहे ऐं उन्हनि इहो ई असांखे ॿुधायो आहे त मतिलबु असां वटि एजुकेशन जूं फैसिलिटीज़ न आहे त जेकॾहिं इहे फैसिलिटीज़ मुहैया कयूं वञनि त असांजा छोकिरा तमामु अॻिते ईंदा ऐं माशाल्लाह आला इम्तिहान पास करे सघंदा। अच्छा हसन, लाहौर में असां ॾिठो आहे सिंध जो नौजवान जी ड्रोड़ तमामु घणी लाहौर में हूंदी आहे। लाहौर में अहिड़ो माहौल जुड़ी चुको आहे, असां वटि न जुड़ी सघियो आहे, उन जा सबब छा था सम्झो? सर उन जा काफ़ी सबब आहिनि। जीअं त असांखे पोइ हिस्ट्री में वापसि वञिणो पवंदो। लाहौर जेकॾहिं अंग्रेज़ जे दौर खां ई लाहौर हिकिड़ो एजुकेशनल हब रहियो आहे त पाकिस्तान जूं तमामु बहितरीन ऐं आला यूनिवर्सिटीज़ सभु लाहौर में मौजूदु आहिनि। त लाहौर हिन टाइम पाकिस्तान जो एजुकेशनल हब आहे। जीअं कराची असांजो इकनॉमिक हब आहे, तव्हांखे मतिलबु हर टाइम हर क़िस्म जी फैसिलिटी मिलंदी हुते। त सिर्फ़ु सिंध जा नौजवान न बल्कि बलोचिस्तान जा, KPK जा, साउदर्न पंजाब जा, इवन इस्लामाबाद खां बि सभु छोकिरा लाहौर में ईंदा आहिनि। छाजे लाइ त हुते हिकिड़ो प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर बि आहे, अकेडमीज़ बि आहिनि ऐं हाईली टैलेंटेड क़ाबिल क्वालिफाइड टीचर्स बि आहिनि जेके मतिलबु तव्हांखे सुठो गाइड था कनि। जी बिल्कुलु बिल्कुलु। अबू बकर, तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां तव्हां इम्तिहान पास कयो DSP जो, अञा ताईं तव्हांजी जॉइनिंग न मिली आहे। CSS वारा हर साल सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा 2018, 19, 20 समूरा उमेदवार परेशान हुजनि था। तव्हां कहिड़ो ॾुखियाईनि जो सफ़र तय कयो आहे, इन हवाले सां तव्हां छा चवंदव? थैंक यू वेरी मच। KTN जो मां शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे इनवाइट कयो ऐं असांखे मौक़ो ॾिनो, असां पंहिंजो मौक़िफ़ पेश कयूं। सर, सभ खां पहिरियां मां तव्हांजे KTN जे प्रोग्राम जे तवसुत सां जेके असांजा ऑफिसर CSS में पास थिया आहिनि उन्हनि खे मां कांग्रेचुलेट कयां थो। इहे असांजा ॿाहिरि आहिनि, असांजी भेणियूं आहिनि। पर असांजो इशू CC-19 जो थोरो मूंखे तव्हां 2 मिंट ॾियो त मां हिकिड़े टाइम लाइन सां तव्हांखे ॿुधायां त इशू असांजो किथे फाथल आहे। असांजी स्क्रीनिंग 2018 में थी हुई, उहा असां पास कईसीं। 18,000 प्लस कैंडिडेट हुआ उनमें। ऐं पोइ रिटन जेका आहे 2019 में थी, जंहिंमें 4,000 प्लस कैंडिडेट हुआ। ऐं इंटरव्यू में तक़रीबन 300 कैंडिडेट पास थिया। जनवरी 2021 खां इंटरव्यू थिया। पोइ अप्रैल 2021 में असांजो 152 टोटल रिकमेंडेशन आहियूं, जंहिंमें असांजी अदी सोरठ वेठी आहे, इहा मुख़्तियार कार थी हुई। ऐं असांजे जेके 152 कैंडिडेट आहिनि, इन मां CSS में 2020 में 6 निकिरी आया था ऐं 2021 में हाणे 4 असांजा ॿिया दोस्त 152 मां हलिया विया। असांजो जेको जॉइनिंग आहे उहा रोकी वई आहे। हिकिड़ो लैंड एक्सक्यूज़ ॼाणायो वियो आहे 3 जून जो डिसीजन जेको सिंध हाई कोर्ट ॾिनो हुयो। हालांकि जेको 3 जून जो जेको डिसीजन आहे उनमें SPSC जो एक्ट सस्पेंड थियो आहे। उहो एक्ट आहे 1989 एक्ट, जंहिं तहत चेयरमैन ऐं मेंबर अपॉइंट थींदा आहिनि। असांजी जेके रिकमेंडेशन सेंड करे छॾियूं SPSC, जंहिंमें असांजे 5 डिपार्टमेंट जा ऑफर ऑर्डर निकिता। असां हाणे चऊं था सिंध सिविल सर्वेंट एक्ट 1974 तहत हाणे असांजी जेका जॉइनिंग आहे उन एक्ट ते थींदी। पर असांखे माना चयो वियो आहे तव्हां वेट कयो, जेको एक्ट सस्पेंड थी वियो आहे। असां सुप्रीम कोर्ट में विया आहियूं ऐं सिंध गवर्नमेंट चए थी सुप्रीम कोर्ट डिसीजन ॾींदी पोइ तव्हांखे असां जॉइनिंग ॾींदासीं। ऐं सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं सिंध गवर्नमेंट सीरियस न पई वठे असांजे इशू खे। असां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां इहो सिंध गवर्नमेंट खे अथॉरिटीज़ खे रिक्वेस्ट कयूं था त असांजो मामिलो एक्ट जे सस्पेंशन सां आहे कोन, असांखे महिरबानी करे जॉइनिंग ॾिनी वञे। ठीकु आहे अबू बकर। जान मोहम्मद, सिंध जे नौजवाननि जूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया। CSS जिन पास कयो आहे उन्हनि जी तमामु घणी ख़ुशी आहे, पर सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेके उमेदवार आहिनि जिन पास कया, जिन इम्तिहान ॾिना, उहे सभु जा सभु डिस्टर्ब नज़र अचनि था। तव्हांखे किथे थियूं कमियूं कोताहियूं नज़र अचनि? वॾी महिरबानी असलम साहब। सभ खां पहिरियां त जेके इन प्रोग्राम में नौजवान वेठल आहिनि जिन CSS जो इम्तिहान पास करे कामयाबी माणी आहे, उन्हनि खे मुबारकूं। ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कंदड़ नौजवान खे बि मुबारक, ऐं उन सां गॾु उन सां हमदर्दी बि, त उनजो बि जल्द में जॉइनिंग थी वञे। असां वटि ॾिसो सॼे मुल्क जे अंदरि हिन वक़्तु जेको मुआशरती या हुकुमरानी या गवर्नेंस जा इशूज़, करप्शन एतिरी इंतिहा ते पहुतल आहे जो तव्हांखे मेरिट ते नौकिरी मिली वञणु तमामु ॾुखियो कमु आहे। तंहिं करे जेके होशियारु नौजवान शागिर्द आहिनि, शागिर्दियाणियूं आहिनि, उन्हनि खे ज़ाहिर आहे जॾहिं बि का बि सिफ़ारिश या पैसा ॾोकड़ न आहिनि त पोइ हू सम्झनि था त जेकॾहिं असां फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी
या सिंध पब्लिक सर्विस कमीशन में अप्लाई कयूं। हालांकि सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते बि केतिरा ई भेरा करप्शन ऐं सिफारिश जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, पर नौजवान फेडरल ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿिन्हिनि में अप्लाई कंदा रहिया आहिनि, महिनत कंदा रहिया आहिनि त किथे न किथे असांखे मेरिट ते नौकिरी जेका आहे उहा मिली वञे। तमामु ॾुखी कॉम्पिटिशन हूंदी आहे, हज़ारनि जी तादाद में नौजवान जेके आहिनि उहे इम्तिहान ॾियनि था ऐं उन मां चंद 100 जेके आहिनि क्वालिफाई कनि था, जेके जिन खे एलोकेशन थिए थी। हींअर बि अवां ॾिठो त सिंध मां तक़रीबन को 54 या 56 जे लॻभॻि जेके शागिर्द आहिनि उम्मीदवार आहिनि उन्हनि खे एलोकेशन थी आहे। फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां हिन भेरे पहिरियों दफ़ो स्क्रीनिंग बि मुतारफ़ कराई वई आहे। हाणे 20 तारीख़ ते शायदि उन स्क्रीनिंग जा जेको टेस्ट आहे उहो थी रहियो आहे। को 50-60 हज़ार जे लॻभॻि नौजवाननि में स्क्रीनिंग वारे अमल में हिसो वठनि पिया ऐं पोइ जेके पास थींदा उहे वरी एग्ज़ाम में वेहंदा। त इंतिहाई हिकिड़ो चटाभेटी मुक़ाबले वारो ई इम्तिहान आहे। ऐं उन फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी भेट में जेकॾहिं असां वरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ॾिसूं, पंजाब पब्लिक सर्विस कमीशन खे ॾिसूं, त सिंध जे नौजवाननि सां हिते अहिड़ो हशर आहे जो 2018 में जन नौजवाननि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कयो। उन में हैदराबाद हाई कोर्ट जे हिकिड़े डिसीशन जे नतीजे में उन्हनि खे जेको आहे सो हटाइण जो हुकुम ॾिनो वियो। 1800 डॉक्टर हुया ऐं ॿिया जेके चटाभेटी जो जन CC जो इम्तिहान पास कयो उन्हनि सभिनी खे पोइ बाद में उहो सुप्रीम कोर्ट में बि मामिलो वियो ऐं स्टे ते हिन वक़्तु उहे जॉब्स करे रहिया आहिनि। पर उन्हनि जे मथां तलवार हिकिड़ी अदालत जे डिसीशन जे हवाले सां लटकियल आहे त सुप्रीम कोर्ट ख़बर न आहे कहिड़ो डिसीशन ॾींदी। उन सां गॾोगॾु 2019 जा जेके नौजवान आहे जन पास कयो, उन्हनि खे एलोकेशन थी या ऑफर ऑर्डर्स मिलिया, हाणे उन्हनि खे जॉइनिंग जेका आहे न पई ॾिनी वञे ऐं उन्हनि खे हैदराबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे उनजो सबबु ॼाणाईंदे करे उनजी जॉइनिंग रोकी वई आहे। त उहे बि परेशान लॻा पिया आहिनि नौजवान। हिकिड़ो नौजवान त हैदराबाद सां उनजो तालुक़ु उहो यूनिवर्सिटी में लेक्चरार हुयो, उन ख़ुशी में जॉइनिंग खां अॻु में ई लेक्चरशिप तां बि कुझु महीना पहिरियां इस्तीफ़ा ॾेई छॾी, हेॾां जॉइनिंग बि न पई थिए, हाणे वीचारो परेशान घुमंदो पियो थिए। साॻे तरीक़े सां जेकॾहिं असां ॾिसूं 2020 में जेका थिया आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा चटाभेटी जो इम्तिहान एग्ज़ाम, उनजो हिन वक़्तु ताईं रिज़ल्ट न आयो आहे। 1 साल खां वधीक जो वक़्तु गुज़री वियो आहे पर रिज़ल्ट न आयो आहे। सबबु हाई कोर्ट जो हैदराबाद जो फ़ैसिलो ॼाणायो पियो वञे त उनजे करे कमीशन बंदि रही, कोरोना वायरस जे करे कमु डिले थियो। इन जे करे जेको नतीजो आहे उहो 2020 जो अञा ताईं जारी न थी सघियो आहे। 2021 जी जेका आहे हिन वक़्तु टेस्ट हली रहिया आहिनि, पेपर्स जेके आहिनि उहे हलनि पिया, कुझु थी विया आहिनि। जॾहिं त 22 जो जेको आहे 2022 जो अञा ताईं CC जो जेको शेड्यूल आहे या एडवर्टाइज़मेंट आहे उहा न आई आहे। 4-5 साल तव्हां ॾिसो त हिन सॼे अरसे में नौजवाननि परेशानियुनि में गुज़ारियो आहे। पब्लिक सर्विस कमीशन जे करे ऐं अदालतुनि में जेके मैटर्स हलंदा आहिनि उहे बर वक़्तु उकलाइजी नथा सघनि, सालनि जा साल हलनि था, त सॼी नौजवाननि खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो पए। एजिट था थी वञनि काफ़ी नौजवान इन्हनि प्रोसेस में वठंदे। ऐं ख़ुदि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको जोड़ जका आहे वहिंवार आहे उहो इंतिहाई सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। 10 मेंबर्स हूंदा आहिनि रूल्स मूजिबि, पर हिन वक़्तु 5 मेंबर कमु कनि पिया, 5 मेंबर रिटायर थिया आहिनि, कुझु मेंबरनि अॻु रेज़िग्नेशन ॾिनी, त सिर्फ़ु 5 मेंबर कमु कनि पिया। ऐं जेको चेयरमैन आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो उहो मार्च 30 ते रिटायर थिए पियो। कुझु नए चेयरमैनशिप जे लाइ कुझु उम्मीदवार ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। अदी सोरठ, जीअं त पाण वटि हिकिड़ा मिसाल हूंदा हुआ त डॉक्टर्स थीजे, इंजीनियर थीजे, पर हाणे सम्झी सघिजे थो, ईअं चई सघिजे थो त खोड़ सारा ऑप्शन्स नौजवान वटि आहिनि, खोड़ सारा रस्ता आहिनि। न्याणियुनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदव तव्हां? मां सिंध जी गर्ल्स लाइ इहो ई चवंदमि कि तव्हां महिनत करियो। असां वटि जेकी छोकिरियूं आहिनि उन्हनि खे एतिरियूं अपॉर्चुनिटीज़ न ॾिनियूं वेंदियूं आहिनि जेतिरियूं छोकिरनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। छो त जीअं सभिनी ॻाल्हि कई हिन महिल, त असां वटि एतिरो इंफ्रास्ट्रक्चर बि कोन्हे, असां वटि एतिरी अवेयरनेस बि कोन्हे। त जेके छोकिरा आहिनि उहे एतिरी महिनत करे ऐं पोइ हू कंहिं मक़ाम ते पहुचनि था, त छोकिरियुनि लाइ त अञा बि वधीक मतिलबु हुननि खे महिनत करणी थी पए अगरि हुननि खे कुझु ज़िंदगी में अचीव करिणो आहे त।
त इन करे जेके छोकिरियूं आहिनि काफ़ी, छो त उन्हनि वटि एतिरियूं फैसिलिटीज़ अवेलेबल न हूंदियूं आहिनि, उन्हनि वटि एतिरो सभु कुझु अवेलेबल न हूंदो आहे, त हू छा कंदियूं आहिनि त हू चुप करे वेही रहंदियूं आहिनि, या मतिलबु हुननि खे मोटिवेशन घटि ई मिलंदी आहे। त उन जा बि इलाही सबब आहिनि, छो त उन्हनि में अवेयरनेस कोन हूंदी आहे ऐं काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। त मां इहो ई चवणु चाहींदमि गर्ल्स लाइ बि कि हुननि जो अॻिते अचण बि ओतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो छोकिरनि लाइ ज़रूरी सम्झो वेंदो आहे। त छोकिरियुनि खे बि अॼु जेको टाइम आहे हिन सोसाइटी में छोकिरियुनि लाइ बि इलाही ज़रूरी आहे त हू अॻिते अचनि, हर फील्ड में अॻिते अचनि। सिर्फ़ु असां वटि मेडिकल या मतिलबु डॉक्टर थियणु या टीचर थियणु छोकिरी लाइ मुनासिबु सम्झो वेंदो आहे। उनखां अलावा जीअं इंजीनियरिंग आहे या जेके बाक़ी फील्ड्स आहिनि, त उन में छोकिरियुनि जे लाइ इवन उहो मुनासिबु बि न सम्झो वेंदो आहे, मतिलबु सम्झो वेंदो आहे त हिन में छोकिरियूं नथियूं अची सघनि ऐं न अचणु घुरिजे, छो त इलाही हेक्टिक आहे ऐं मतिलबु हुननि खे ओतिरो फिज़िबल माहौल न मिलंदो। त मां त इहो ई चवंदमि त हर फील्ड में छोकिरियुनि खे घुरिजे त अॻिते अचनि, ऐं बेशक फैसिलिटीज़ घटि हूंदियूं आहिनि गर्ल्स वटि, हुननि खे थोरी वधीक महिनत करणी पवंदी आहे, पर ज़िंदगी में तव्हां सभु कुझु अचीव करे सघो था अगरि तव्हां कंटिन्यूअसली स्ट्रगल करियो कॉन्सिस्टेंसी सां, ऐं तव्हांजो बसि हिकिड़ो गोल हुजे, तव्हांजी मोटिवेशन हुजे ऐं तव्हां उन लाइ कमु कंदा रहो, त तव्हांखे ज़रूरु तव्हांखे पंहिंजो जेको बि तव्हां चाहियो था तव्हांखे पंहिंजी मंज़िल ज़रूरु मिलंदी। अच्छा अदी, हीअ जेको तव्हां कामयाबी माणियो पिया, इन में सम्झो था त कंहिंजो वधीक किरदारु हुजे थो? बाबा अम्मा जी तव्हां सां गॾु हेल्प आहे, उस्तादनि जी हेल्प आहे, कंहिंजी था वधीक सम्झो तव्हां? बेशक मां चवंदमि त हिन में पेरेंट्स जी इलाही वधीक हेल्प थिए थी। तव्हांजी फैमिली इलाही सपोर्ट कंदी आहे, तॾहिं मतिलबु जेके गर्ल्स आहिनि उहे अॻिते अचनि थियूं। मुंहिंजी जेका फैमिली आहे, असांजो जेको बैकग्राउंड आहे उहो आहे, मां 12 तालुके मां रखां थी तालुक, ऐं जेको आहे न कंबर शितारपुर डिस्ट्रिक्ट मां, त उहो जेको आहे हिकिड़ो इलाही बैकवर्ड आहे। उतां की छोकिरी जो अचणु अॻिते इलाही वॾी ॻाल्हि सम्झी वेंदी आहे, ऐं उते काफ़ी गर्ल्स खे काफ़ी शयूं न मिलंदियूं आहिनि। मुंहिंजी एजुकेशन बहरहाल हैदराबाद जी आहे, लेकिन जेको मुंहिंजी फैमिली बैकग्राउंड आहे उहो उतां जो ई आहे। त असांजी फैमिली में बि काई छोकिरी एतिरो उते न आई आहे पहिरीं, त मां फर्स्ट गर्ल आहियां पंहिंजी फैमिली में जेका हेसि ताईं पहुची आहे। त हाणे इलाही छोकिरियुनि खे इंस्पिरेशन मिलंदी आहिनि मां, मुंहिंजी फैमिली में, असांजी सोसाइटी में, ऐं जेके छोकिरियूं रहनि थियूं उन में। त मुंहिंजी जेका कामयाबी आहे, जेका अचीवमेंट आहे, त उनमें मुंहिंजी फैमिली जो इलाही वॾो हथु आहे, जिन्हनि मूंखे एतिरनि हर्डल्स जे बावजूदि उन्हनि खे सभु फैसिलिटीज़ फराहम कयूं ताकी मां अॻिते अचां, कुझु अचीव कयां। ऐं जेके टीचर्स हुआ जिन्हनि मूंखे हेल्प कयो, मेंटोरशिप, उन्हनि जी बग़ैर कुझु बि न थी सघिया। त मेंटोरशिप त इलाही ज़रूरी आहे, ऐं स्पेशली CSS में त टीचर्स एंड पेरेंट्स सभिनी मिली करे, मतिलबु उन्हनि जी इलाही महिरबानी आहे कि उन्हनि इलाही सपोर्ट कयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु अदी। राजेंद्र, तव्हांखे असां हाणे ASP चई सघूं था, केतिरी ख़ुशी थी ॻोठु तव्हां पहुतव, पहिरियां लम्हा कीअं हुआ, बाबा अम्मा वटि केतिरी ख़ुशी महसूसु थी, तव्हांजा नंढपण जा दोस्त उन्हनि तव्हांखे छा चई रहिया हुआ? हा, इहो जीअं ई मां ॻोठु पहुतमि त जीअं ई त सॼा ॻोठ वारा समूरा इंतज़ारु करे रहिया हुया, ऐं गुलनि सां, अजरकनि सां इलाही घणो प्यारु मिलियो, मोहबतूं मिलियूं इलाइक़े वासियुनि जूं। ख़ासि करे जेके पेरेंट्स हुया, रिलेटिव्स हुया, फ्रेंड्स हुया, सॼा जा सॼा 200-300 माण्हू गॾु थी विया। लिटरली असां कॾहिं एक्सपेक्ट ई न कयो हुयो त एॾो मान मिलंदो, एॾो मर्तबो मिलंदो, पर माण्हुनि जूं इहे मोहबतूं आहिनि, इहे सदाईं यादि रहंदियूं। ऐं लिटरली असांजे इलाइक़े वासियुनि खे एॾी ख़ुशी थी आहे, जो जॾहिं असांजे पेरेंट्स खे ख़ुशी थी आहे, एॾी उन्हनि खे थी आहे, छो त उहे सोचे बि न पिए सघिया त मलकानी शरीफ़ जहिड़े नंढड़े ॻोठ मां को ASP थी ॿाहिरि निकिरंदो। उते उन्हनि हालात ॾिठा आहिनि। इवन असांजे ॻोठ में माण्हुनि ज़िक्र ते कयो त असां वटि कॾहिं को ASP आयो ई न आहे, त असां को ॾिठो ई न आहे, त असां तव्हांखे ॾिसूं पिया त इहो ई असां लाइ वॾी ॻाल्हि आहे त असां ASP सां गॾु जेको सो ASP सां गॾु फोटू पिया कढायूं। मां चयो त एक्चुअली एॾे बैकवर्ड एरिया खां जेको सो ASP थियणु असांजे इलाइक़े वासियुनि लाइ हिकिड़ी नई शइ हुई, उन अॻु में इहा शइ न ॾिठी हुई। त लिटरली घणी जी जी राजेंद्र, तव्हांजे आवाज़ जो प्रॉब्लम आहे, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। जी 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 बिल्कुलु तव्हांजो आवाज़ अचे थो हाणे, बिल्कुलु राजेंद्र तव्हां ॻाल्हाए सघो था।
हाँ, तो इन में इहो ई आहे बसि इलाइक़े वासियुनि जूं जेके मोहबतूं आहिनि, मान मिलियो आहे, उन्हनि जो यकीनन आउं शुक्रियो अदा थो कयां दिलि सां। ऐं वॾी वॾी महिरबानी सभिनी जी, जंहिं प्यार ॾिनो, मान ॾिनो, मर्तबो ॾिनो। चैलेंजिस बि हूंदा आहिनि राजेंद्र, टफ जॉब आहे पुलिस जी, उन लाइ केतिरी तयारी आहे? हा, इन में इहो आहे, ॾिसो चैलेंजिस त इंसान जी ख़ासियत ई आहे त इंसान मुख़्तलिफ़ चैलेंजिस सां मुआइदो अटकाईंदो आहे। असां वटि अलाह साईं असांखे दिमाग़ ॾिनो आहे, असांखे असां में खोड़ सारा ट्रेड्स आहिनि, बुर्दबारी हूंदी आहे, ऑनेस्टी हूंदी आहे। त चैलेंजिस खे मुंहुं ॾियण ई इंसान जी जेको सिफ़त आहे हिकिड़ी। पुलिस जी यकीनन चैलेंजिंग जॉब आहे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे एडवेंचर्स पसंदि हूंदा आहिनि, चैलेंजिस पसंदि हूंदा आहिनि, ऐं उहे ॾाढा एनर्जेटिक बि हूंदा आहिनि। के पुलिस में यकीनन चैलेंजिस आहिनि ऐं ईंदा, एंड आई एम रेडी टू फेस देम। ऐं यकीनन इंशाल्लाह जो अल्लाह साईं अॻिते बि इज़त रखंदो, ऐसी ताईं इज़त रखी आहे। बिल्कुलु राजेंद्र। हसन, मां तव्हां खां ई बि साॻियो सवालु पुछंदुमि। मिसाल तौर ते हिकिड़ी उमेदूं हूंदियूं आहिनि, जीअं अॼु असांखे ख़ुशी थिए थी, तव्हांखे मुबारकूं ॾियूं था, सॼो समाज गुलनि जा हार पाराए थो, मुबारकूं ॾिए थो, पीउ मां ख़ुशि हुजे थो। पोइ अॻियां हली कुझु सुवाल पैदा थिए थो, ईअं न त सभु अक्सरियत ई, पर कुझु नौजवान इन कानून खे फॉलो करणु घुरिजे, पर सिस्टम जो हिसो थींदे नज़र अचनि था। तव्हां वटि एम कहिड़ो हूंदो त तव्हां कानून खे फॉलो कंदव? जी हसन, हसन आवाज़ अचे थो तव्हांखे? हसन आवाज़ अचे थो तव्हांखे? हसन जो आवाज़ जो प्रॉब्लम मां हसन इन जो जवाब मां तव्हांखे ॾेई छॾियां जेकॾहिं हसन भा अवेलेबल। जी बिल्कुलु राजेंद्र जी। जी इन में इहो आहे, ॾिसो माण्हुनि जूं उमेदूं त हिकु हूंदियूं आहिनि, इलाइक़े वासियुनि जूं ॿियो, पर हाणे तव्हां ॻाल्हि कई सिस्टम जी, त असांजी सोसाइटी बि जेको ॾिसो इलाही बुरा एक्सपेक्टेशंस बि रखे थी त भई तव्हां एएसपी थी वियो त तव्हां सुभाणे असां इलीगल एक्टिविटीज़ कंदासीं, तव्हां असांखे छॾाईंदो। त यकीनन ईअं हरगिज़ न आहे। ऑफिसर पीएसपी जो ऑफिसर जॾहिं वेहे थो ऑफिस में, उन जे लाइ केर बि ज़ात पात नथी मैटर करे, उन जे लाइ पंहिंजी कम्युनिटी नथी मैटर करे, उन जे लाइ ऑल ऑफ द सिटीज़न्स ऑफ पाकिस्तान मैटर कनि था। त हिकु ई नज़र सां सभिनी खे ॾिसणो थो पए ऐं उन्हनि सां डील थो करणो पए। त इन में कामयाब ऑफिसर उहो ई थिए थो जेको सॼी अवाम खे जेको सो हिकु ई नज़र सां ॾिसे ऐं हिकु ई नज़र सां खणी हले सभिनी खे। ऐं जेके बि ऑपरेस्ट माण्हू आहिनि उन्हनि जो भरजलो थियण हिकिड़ो रियल सिविल सर्वेंट जी जेका इमेज आहे उहा ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु राजेंद्र, तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं हुजनि थियूं। जीवन, मां तव्हां खां एजुकेशन जे बारे में पुछणु चाहींदुमि त मिसाल तौरु जीअं फेडरल जो इम्तिहान हुजे थो ऐं सूबाई, फेडरल टफ हुजे थो वधीक? जी पहिरीं त ॻाल्हि त मूं फेडरल जो ॾिनो आहे, इन करे मूंखे लॻे थो शायदि फेडरल जो टफ आहे, इन करे तो पासिंग रेशियो एॾो 2% आहे त फेडरल टफ एग्ज़ाम हूंदो आहे। सही। अच्छा जीवन, तव्हां जंहिं इलाइक़नि सां तालुक़ु था रखो, उतां जो एजुकेशन जे मयार जीअं तव्हां ऑफिसर्स थी अचो था हाणे, त छा मक़सदु ज़रूरु हूंदा आहिनि त पाण सिंध जे तालीम लाइ जेके ईंदड़ नौजवान आहिनि उन्हनि खे राहूं रस्ता ॾिजनि, उनखे अॻियां वठी अचिजे, अहिड़ो कुझु एम हुजे थो? जी बिल्कुलु। अगरि जंहिं इलाइक़े सां थर सां तालुक़ु रखां थो, अगरि मां उतां जी ॻाल्हि कयां त तालीम जेको बुनियादी तालीम आहे उहो बि कोन्हे, उते बेसिक इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे। प्राइमरी ताईं तालीम आहे बिल्कुलु, पर अॻियां जे मिडिल ताईं या मेट्रिकुलेशन जी तालीम बिल्कुलु न आहे। उस्तादनि जी खोट आहे उते। थर में अगरि ॾिठो वञे त हिन दफ़े जेका मेडिकल में टॉप आहे उहो थर पार्कर रहियो आहे। कमीशन में ॾिसूं त थर पार्कर जा छोकिरा अचनि था, जुडिशियल में ॾिसूं त थर पार्कर छोकिरा अचनि था, पर मसइलो जेको अचे थो साम्हूं को माली वसाइल जी खोट, छो त गुरबत जे करे छोकिरा अॻियां नथा वधी सघनि। हुन हवाले सां इहो चाहींदुसि त का अहिड़ो हिकु प्लेटफॉर्म हुजे, अहिड़ो हिकिड़ो सतह ते हुजे जेको जेके छोकिरा चटाभेटी जो इम्तिहान हुजे या जुडिशरी जो इम्तिहान हुजे या ॿिया जेके स्कॉलरशिप्स अचनि थियूं उन्हनि खे प्रोवाइड कयो वञनि, जो त असांजी टैलेंट आहे उहो अॻियां अचे ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे। बिल्कुलु अबूबकर, बिल्कुलु मायूस न थियणो आहे, लाज़मी आहे, उमेदूं आहिनि ऐं ज़रूरु तव्हांखे कामयाबियूं तव्हां माणींदव, जॉइनिंग तव्हांखे जल्दी मिली वेंदी। छा पैगाम हूंदो तव्हां सां गॾु जेके तव्हांजा दोस्त आहिनि, नौजवान आहिनि, उन्हनि लाइ कहिड़ो हिमत अफ़ज़ाई जो पैगाम हूंदो? छा थीजे,
कीअं दोस्त रोल पंहिंजो अदा कनि? जी मां दोस्तनि खे इहो पैगाम ॾींदुसि नौजवाननि खे त असांखे न ॾिसनि CC-19 वारा जेके 10 महीननि खां परेशान 2020 में 2021 में इहे असांखां पोइ थिया आहिनि, पर हू पहिरियां जॉइन कंदा असांखां हुननि खे ॾिसनि, उहो हुननि जा रोल मॉडल हुजणु घुरिजनि। ऐं असां तव्हांजे प्रोग्राम जे असां सिंध गवर्नमेंट खे मुतालबो कंदासीं त 3 सेप्टेम्बर 2020 ते जीअं एग्रीकल्चर ऑफिसर्स उनखे बि SPS रिकमेंड कयो, असांखे बि SPS रिकमेंड कयो, हिकु सिंध 2 निज़ाम न हुअणु घुरिजनि। जीअं उन्हनि खे जॉइनिंग मिली वई आहे, उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि, मेरिट ते आयल आहिनि, ईअं असां बि मेरिट ते आया आहियूं, असांखे बि जॉइनिंग ॾिनी वञे। हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मां हिते चवंदुसि, पोइ तव्हां अॻिते मूंखां जेको तव्हां पुछणु चाहियो उहो इहा त असांखे चयो पियो वञे त चयो वियो त SPSC बंदि आहे, उन करे असां तव्हांखे जॉइनिंग कोन था ॾियूं। पर 9 नवंबर 2020 ते हिकिड़ो स्टे आयो, स्टेटस को, जंहिंमें SPSC खुली वई। हाणे SPSC बि खुली वई आहे, उनजे बावजूद बि असांखे जॉइनिंग न पई मिले। त सिंध गवर्नमेंट खे असां इहो अर्ज़ु कंदासीं, तव्हांजे प्रोग्राम जो थ्रू रिक्वेस्ट कंदासीं त असांखे जॉइनिंग ॾिनी वञे, जीअं नौजवाननि मां मायूसी जो अंसर आहे उहो ख़तमु थिए। बिल्कुलु आहे। जान मोहम्मद, तव्हां नौजवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सिंध जे तालीम ते खोड़ सारा सवाल उथनि था। ही सबूरा जेके नौजवान आहिनि, असां सम्झूं था इन्हनि पंहिंजी हिमत कई आहे, इन जे वालिदेन हिमत कई आहे, इन्हनि खे लाइन रस्ता न अथनि, इन्हनि खे लाहौर ताईं पहुचाया अथनि। सिंध जे तालीम ते सवाल खोड़ सारा उथनि था। तव्हां इन हवाले सां छा चवंदव? बिल्कुलु असलम, सिंध जी तालीम तबाहीअ जे किनारे ते आहे, इन में को बि शक ऐं ॿी का बि राय न आहे। हीअ नौजवान जेके पढ़ी लिखी महिनत करे ऐं CSS जा इम्तिहान पास करे अॻिते आया आहिनि, इन्हनि यकीनन तमामु घणी महिनत कई हूंदी, एक्स्ट्राऑर्डिनरी महिनत कई हूंदी CSS जे लाइ, जंहिंजे करे ही अॻिते आया आहिनि। बाक़ी न त मयार जेको तालीम जो आहे उहो को एतिरो चङो न आहे। ही जेके नौजवान पास आउट थी एलोकेशन जंहिंजी थी वई आहे वेठा आहिनि, ज़रूरु यकीनन ट्रेनिंग खां पोइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी करे सर्व कंदा। इन्हनि खे बि इहा ई गुज़ारिश आहे त जीअं हू बेरोज़गार हुआ, महिनत करे जॾहिं हिननि एग्ज़ाम ॾिनो त हिननि जे ज़हननि में मेरिट, हक़ ऐं इंसाफ़ जेको आहे न उहो ज़हन में घणो डोड़ंदो आहे। पर जॾहिं माण्हू इहे सभु शयूं पास आउट करे कुर्सी ते वेहे थो त हीउ जेको असां वटि निज़ाम आहे, करप्ट पॉलिटिकल जेको सिस्टम आहे, गवर्नमेंट्स आहिनि, करप्शन आहे, ब्यूरोक्रेसी आहे, हीअ सभु न मतिलबु अक्सरियत असां ॾिठो आहे त उनजो हिसो ठही था वञनि ऐं नतीजे में मुआशरे में का बहितरी जेका आहे स्पीड सां नथी थिए ऐं असां पोइते था वञूं, तालीम असांजी पोइते, गवर्नेंस पोइते पई वञे। त हिननि नौजवाननि खे इहा गुज़ारिश हूंदी त जीअं हू बेरोज़गारीअ वारे ॾींहंनि में मेरिट खे वधीक ॻाईंदा हुया त कुर्सी ते वेहण खां पोइ उनजो ज़रूरु ख़्यालु कनि। ऐं एजुकेशन जो ॾिसो, हाणे सिंध जा 5 तालीमी बोर्ड आहिनि, केतिरनि ई सालनि खां वठी उन्हनि में चेयरमैन मुक़ररु थियल न आहिनि, कंट्रोलर न आहिनि। 7 यूनिवर्सिटीज़ आहिनि सिंध में जिन में वाइस चांसलर न आहिनि, उन्हनि खे एडहाक ते हलायो पियो वञे। हायर एजुकेशन कमीशन जे चेयरमैन जो 2 भेरा मुदो पूरो थी चुको आहे, 3 भेरो उनखे मुदो ॾियण जे लाइ तरमीमूं कयूं पियूं वञनि, एक्ट पास पिया कया वञनि, सर्च कमेटी जेका आहे उनजो उनखे सरबराह ठाहिण जूं कोशिशूं पियूं हलनि, त रुॻो बिगाड़ ई बिगाड़ आहे। मतिलबु जेकॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ॻाल्हि कजे त 5 मेंबर रिटायर थी विया आहिनि, 5 कमु कनि पिया, त 5 माण्हू केतिरा इंटरव्यू वठंदा, केतिरो विज़िट्स कंदा। जंहिं तव्हां महकमे में हथु विझंदो तव्हांखे अहिड़ी हालति नज़र ईंदी। बाक़ी जेकॾहिं तव्हां TV ते वेही प्रेस कॉन्फ्रेंसूं ॿुधंदव, हुकुमराननि जूं टॉक शोज़ ॿुधंदव, उन में ईअं लॻंदो त को बसि अब खीर जूं नदियूं पियूं आहिनि, मेरिट जेका आहे उनजो बोलबाला आहे, हर तरफ़ हक़ इंसाफ़ आहे। पर ग्राउंड ते तव्हां वञी करे ॾिसंदव, कंहिं बि महकमे खे चेक कंदव त बसि सफ़ा तव्हांखे मायूसी थींदी त आख़िरकार माण्हुनि सां, पंहिंजे वोटर्स सां, पंहिंजे सूबे जे माण्हुनि सां, मुल्क जे माण्हुनि सां अहिड़ो हशर जेको आहे उहो छो कयो पियो वञे। यकीनन ही नौजवान जेके पास आउट थी आया आहिनि इहे कोशिशि कंदा जेको बि उन्हनि जो वस हूंदो ऐं करण बि खपे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु जानवंत, असां समूरनि जूं उमेदूं आहिनि, सॼी सिंध जूं, पाकिस्तान जूं, असांजा नौजवान ऑफिसर अचनि, पंहिंजो किरदारु अदा कनि। वॾी महिरबानी जानवंत तव्हांजी। राजेंद्र, तव्हांजी महिरबानी। हसन, अदी सोरठ, जीवनलाल, अबू बकर, तव्हांजी महिरबानी। तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अहम मौज़ू नौजवाननि अॻियां आया आहिनि, नौजवाननि कामयाबियूं माणियूं आहिनि, उन्हनि खे तमामु घणियूं सॼी सिंध मुबारकूं ॾेई रही आहे, सॼो पाकिस्तान, ऐं उन मां उमेदूं बि रखे थी त हू जॾहिं पंहिंजी फील्ड्स में अचनि त पंहिंजो किरदारु अदा कनि। ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारो मामिलो, उनखे फौरी तौर ते हल थियण जी ज़रूरत आहे। हज़ारनि जी तादाद में नौजवान इंतज़ार में आहिनि। 2018, 19, 20
ईंदड़ वक़्त में नौजवान इंतज़ार में आहिनि त जल्द खां जल्द इश्तिहार अचनि, नौजवान पंहिंजा अचनि, उहे इम्तिहान ॾियनि, फील्ड्स में वञनि। सो इन्हनि ते तमामु घणी नोटिस वठण जी ज़रूरत आहे, नज़र रखण जी ज़रूरत आहे। वर नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।